बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तो। हिकिड़ा अहिड़ा प्यारा सजण दोस्त आहिनि जंहिंसां असां कचहरी जंहिं वक़्तु कयूं था, मिलूं था ऐं उन्हनि सजणनि सां उथूं था, वेहूं था त दिलि ईअं घुरंदी आहे त हिननि सजणनि खां असां जेकर जुदा न थियूं। सो अहिड़ी शख़्सियत मां हिकिड़ो शख़्स असां वटि हींअर मौजूदु आहे, जनाब हुसैन बशकूर रिंद साहिब जन, जेको हिन वक़्तु पंहिंजो पाण पहिरियां ई तारीफ़ ॿुधाईंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम हुसैन बख्श ॻोठ में 43 कोठरी मीरवा जी बिलंदवा जो आवाज़ जो हाल इहो ई आहे बाबा। लेस गलो ज़ुकाम सियारो ये सभु ॻाल्हियूं गॾियूं पियूं आहिनि जी। बसि मिड़े ईअं पंहिंजो फ़क़ीरी गुज़र, फ़क़ीरी समर, फ़क़ीरी हाल, वाह साईं वाह। ईअं पंहिंजे हाल सां मिड़ई पिया जान में हलूं चलूं। मियां नूर मोहम्मद जी महिरबानी जो घणी तकलीफ़ करे मूं ताईं आयो आहे ऐं मूंसां कुझु गुफ़्तगू करण जे लाइ उनजी दिलि जो ख़्यालु पैदा थियो आहे। एतिरो इल्मु आहे न एतिरो होश आहे। जी बहरहाल उनजी रज़ा ते असां। हा साईं, हिकिड़े दोस्त मूंखां सुवालु पुछियो त तव्हां असां खां पुछियो त सिज, चंड, सितारा, ज़मीन, आसमान जे बारे में जेको तव्हां सवेर ॿुधायो साईं। ही अल्लाह साईं जे कामला कुदरत जो मज़हर आहे ऐं उन अहिड़ो त इनखे अटल ऐं क़ाइदे जे कानून मुताबिक़ मुक़ररु फरमायो आहे जो उन में हिकु सेकंड जो फ़र्क़ु नथो अचे। अच्छा। सिज खे पंहिंजे सफ़र में जेको पूरो करे साॻे मर्कज़ ते पहुचे थो जी, उन में हिकु साल लॻे थो 365 ॾींहं हुन जा ॻणिया वञनि था। अच्छा। ऐं ॾींहुं राति जेको आहे 24 कलाकनि जो थिए थो। हा। चंड पंहिंजे टाइम ते 27 या 28 ॾींहंनि में पंहिंजो सफ़र पूरो करे थो ऐं हर बुर्ज मां गुज़री वरी साॻी जाइ ते पहुचे थो, जेको 2 ॾींहंनि जो सफ़र हुनजो ग़ाइबाना रहंदो आहे। अच्छा। ऐं अहिड़े तरतीब सां अलाह साईं सितारनि खे पंहिंजे मुक़ररु टाइम ते ऐं ज़मीन खे उन मां फैज़याब करण जे लाइ सभु कंहिं सितारे, सिज, चंड ऐं ॿियनि ग्रहनि जे सितारनि ऐं बुर्जनि जो जेको तासीर आहे उन ते ई सॼी दुनिया जा फ़सुल, आबादियूं, मौसमूं, बारिशूं, इहे सभु अलाह साईं हिकु अहिड़े बहितरीनु कानून में बनायो आहिनि जिन में कंहिं बि क़िस्म जी लिचक न आहे। वाह साईं वाह। भला साईं हिकिड़ी अहिड़ी ॿूटी जबल में चवनि था जेका राति जे टाइम बरे ते अहिड़ी आहे छा साईं? अहिड़ी ॿूटी ज़रूरु आहे, बहरहाल उन जे लाइ मूंखे को ख़ासि इल्मु न आहे। अच्छा। ऐं वधीक हिन जी जांच कई वेंदी। भला साईं इहा का अहिड़ी मौसम आहे जेका हरण जे बारे में चवंदा जेका धुन में ख़ुशबू रहंदी? हा, हरण जे बारे में इहो चयो वेंदो आहे त उहो जॾहिं ज़्यादा उमिरि जो ऐं ज़्यादा ताक़तवर थींदो आहे जी त जेका धुन में मेर गॾु थींदी आहे उहा मुश्क करे चइबो आहे हुनखे जी, ऐं उहा हुन में आहिस्ता आहिस्ता गॾु थींदी जॾहिं उहो भरिजी वेंदो आहे त उहो हरण वेंदे बि ख़ुशबू ॾींदो वेंदो आहे ऐं कोहनि में उहा ख़ुशबू हली वञे थी। सुभान अल्लाह। भला साईं अहिड़ा पखी बि आहिनि जेके राति जे टाइम में बि हलनि था ऐं आवाज़ु ॿुधण में महसूसु थींदो आहे? अहिड़े क़िस्म जा चंद पखी आहिनि जेके राति जे अंधेरे में सफ़र कंदा आहिनि, जीअं सरखाब आहे या बबो करे चवंदा आहिनि जी। इहो बबो त आवाज़ु कंदो वेंदो आहे ऐं सरखाब जो जेको आहे सिर्फ़ु वाकट ई ॿुधण में ईंदो आहे। अच्छा साईं, साइंस वारा साईं हवा जे बारे ऐं वाचूले जे बारे में को ॿुधाइनि था? हा, वाचूलो त हिकु गर्मीअ जो गुंदिरो हूंदो आहे, जीअं जो गर्मी पैदा थी वेंदी आहे मथे तपत जी मौसम में जी त उन गर्मीअ में हवा मथे वेंदी आहे ऐं ज़मीन खां जेका गिमियल ऐं दॿाउ वारी हवा हूंदी आहे उहा हिकदमि मथे उथंदी आहे, तंहिं करे उहो पंहिंजो चकर ठाहे ऐं मथे वेंदो आहे सुभान उन ख़्याल खे पुर करण जे लाइ। वाह। अच्छा साईं, भला ही गिदड़ जे बारे में साईं दोस्त पुछियो आहे त ही जेको कुकड़ हुन जे अॻ ते किरे थो अची घणो भड़को ॾेई, इहो छा ख़्यालु आहे भला तव्हांजो? इन जे बारे में इहा ॻाल्हि ॿुधूं था, बहरहाल तसली बख़्श का अहिड़ी ख़बर कान्हे जी त हू गिदड़ कहिड़ी तरतीब सां हुनखे पाण ॾे कशिश करे वठे थो। अच्छा। इन जी कशिश जे लाइ मूंखे एतिरो इल्मु न आहे। अच्छा साईं, भला समुंड जा अहिड़ा के जानवर आहिनि जंहिंजा तव्हां वटि नाला के? सामुंडी जानवर त
घाणट खां बि ज़्यादा आहिनि, पर कच्छूं आहे, कुमी आहे, मच्छी आहे, जी मांगर मच्छी आहे। भला साईं मच्छी जंहिं वक़्तु पाण भाॼी करियूं पिया ऐं कमरनि में ख़तरो बि थींदो आहे त ही कंडा हेॾा सारा इतफ़ाक़ गिरह अची था वञनि ऐं बिल्कुलु बाक़ाइदा ॻीजी था वञनि, पोइ एॾो कंडो आंड्रे में या किथे पोइ छा आहे त हिकु त कंहिं निड़ीअ जी हद में न फासी पए, वात में या गले में, जॾहिं मादे में पहुची वञे थो जी त उते खाधो मादे में पहुचण खां पोइ उते अहिड़ी त अलाह साईं हिकिड़ी फैक्ट्री फिट कई आहे जंहिंमें हर क़िस्म जी तेज़ाबियत जेका आहे वाह अंडे खे या अहिड़े समय कंडे खे ॻारे नरम करे ऐं हज़म करे थी छॾे। वाह साईं। असांजे शहर चूंडके जे ॾखण तरफ़ ते मूं हिकिड़ी इबरत सोची त माकुड़नि जी कतार हुई जेका घणे पंध ते मूं उहा माकुड़नि जी कतार ॾिठी ऐं अॻिते वधियुसि, पोइ बि उहा माकुड़नि जी कतार खुटी न, उनजी हदल केसि ताईं वई, इहो छा भला ख़्यालु आहे तव्हांजो? असली आहे त इहे जेके बि जानदार आहिनि, साह वारा माकुड़ जी या पखी पखिड़ण या वण टिण, इहे सभई अलाह साईं जे ज़िक्र में मशगूल आहिनि ऐं उन्हनि में पंहिंजे पंहिंजे तरतीब सां ॿोली, ख़्यालु, घर जी ॻोल्हा या कंहिं मख़सूस जॻह ते वञणु या पंहिंजे रिज़्क जी तलाश करण जो जेको आहे उन्हनि में ख़ुशूसी मादो, इहो वहदतल वजूद में शामिलु आहे। जीअं त उहो किथे बि रहनि पर पंहिंजी साॻी पोज़ीशन बनाए सघनि। माखी जिते बि हूंदी, चाहे अंग्रेज़नि में हुजे चाहे सिंध में हुजे, बहरहाल उहो पंहिंजो मानारो बि ओड़ो ई ठाहींदी ऐं उहो माल बि ओड़ो ई बनाईंदी। कुतो किथे बि हुजे उहा साॻी ॿोली कंदो। सिर्फ़ु इंसान सां ई इहा महिरबानी आहे जेको इन वहदानियत खे सम्झी ऐं अलाह जे मज़हर जो अजाइब ॾिसे ऐं अजब करे। भला साईं मूंखे हिकिड़ी पंजाब साइड सां का आई आहे जेका वॾनि मखनि मां, इहा आई न आहे, मतिलबु इहा हिकु शामत जी निशानी आहे। अच्छा जेका कंहिं बि वक़्तु इंसान अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल थी पाण में मोहबत ऐं कुर्बत खे ख़तमु कंदा आहिनि त अहिड़ियूं शयूं उनखे ॾिनी वेंदियूं आहिनि जेके उनखे तकलीफ़ खां सवाइ ॿियो कुझु बि न ॾींदियूं। अलाह पनाह में रखे, अलाह पनाह में रखंदो। असांजे जनाब हाजी किरड़ फ़क़ीर ख़ासि करे साहिबनि जे लॻे ॻोठ जे हिकिड़ो ख़बर आहे साईं, जेको हिन मौसम सियारे में बि उहो पहिरियों पियो करे। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि इहे अलाह जी महिरबानी सां कॾहिं किन वलियनि जी दुआनि सां बि अहिड़े हालतूं पैदा थी सघनि थियूं। कॾहिं ज़मीन मौक़ो मिली थो वञे त उहो उन में पंहिंजो ॿ दफ़ा या टे दफ़ा बि फल ॾेई सघे थो। जी इहो आम तरह त ईअं ई चइबो आहे त कंहिं न कंहिं दरवेश जी दुआ थियल आहे, इन करे हुनखे उहो मौक़ो अलाह सां फ़राहम कंदो ई अचे थो। अहिड़ियूं जायूं आबाद बि रहनि थियूं, उन्हनि जायुनि ॾिसो जिते उहे ख़ासि जायूं थियनि थियूं। जी भला साईं असांजे थर मुल्क या टकर जो इलाइक़ो असां वॾा पंध कंदा त 2 ॾींहं लॻी वेंदा हुआ तक़रीबन, ऐं हाणे हिकिड़े अध ॾींहं में उहो माण्हू पहुची वेंदो, इहो छा चकर आहे भला? पहिरियां मक़सदु इहो आहे त टकर थर खां अचण जे लाइ त 2 ॾींहं पंध में लॻी वेंदा हुन साॻी जॻह ते पहुचण जे लाइ। हा ऐं हाणे अध ॾींहं में माण्हू हुते पहुची थो, उहो पहुची वेंदो, इहो छा चकर? उहो त हिकिड़ो त को ज़रियो आहे, कंहिं मशीनरी जे ज़रिए सां त माण्हू तमामु जल्दी बि पहुची थो वञे, पर जेको पए पैदल वेंदड़ हुयो उन में असली ॻाल्हि इहा आहे त उहो पहिरियां शुरूआत में जेको मौसम ख़ुश्क हुई जी उन ई प्यास जेका आहे माण्हूअ खे थकाए विझंदी ऐं उन पंध में उहो न थींदो। ऐं हिन वक़्तु जेका मौसम आहे आबियानी थी वई आहे, थी सघे थो त इन ई सबब जे करे उहो माण्हू बग़ैर उन जे ज़्यादा सफ़र करे थो वञे या को बि अहिड़ो। अच्छा असांजे शहर चूंडके जे ओलह तरफ़ बाकर शाह तव्हां ॿुधो हूंदो जी बुज़ुर्ग, जी उतां जॾहिं ज़ियारत करे वापसि अचां पियो त हिकिड़ा पथर मूंखे मिलिया, किन जानवरनि जा उन्हनि ते पेर हुया, पोइ उहे पथर मूं वटि अॼु बि मौजूदु आहिनि। त अहिड़ो बि को टाइम हुयो जंहिंमें उहो पथर नरम थी वियो छा? इहो सितारनि जो अहिड़ो हिकिड़ो गर्दिशी चकर आहे जॾहिं उहे सितारा पाण मां गुज़रंदा आहिनि। साल में हिकु दफ़ो थी सघे थो हुजे, थी सघे थो महीने में हिकु दफ़ो अहिड़ो मौक़ो हुजे जंहिंमें पथर नरम थी वेंदो आहे। जी जेकॾहिं इंसानु हुन तां गुज़रंदो त उनजो बि क़दम हुन पथर ते गप वांगुरु ठहंदो वेंदो, जानवर गुज़रंदो त उनजो बि अहिड़ो ई हालत बणिजी वेंदी।
पर हाणे सितारनि जे इल्म जे लाइ त वॾे इल्म जी ज़रूरत आहे, उन करे उहो टाइम जो नथो सम्झी सघिजे। असांजे ॻोठ वाटिकीअ जे ओलह तरफ़ खां तमामु हिकिड़ो पुराणो रस्तो हुयो, जंहिंजे करे उतां मुंहिंजो गुज़र थियो, त उते बीह ऐं चंद मिंट बीह ऐं मूंखे इबरत बि लॻे त हीउ अहिड़ो बि को अॻु में को टाइम गुज़रियो। ईअं त ज़रूरु आहे त अलाह इंसान में फ़िक्र जो मादो रखियो आहे जी। ऐं जॾहिं कंहिं अहिड़ी मोड़ ते अचे थो, कंहिं खंडरात ते, कंहिं फिटल मैदान ते अचे थो, त हुन में अज़ ख़ुदि ई उहा ॻाल्हि बेदार थिए थी त अलाह जी कामला कुदरत सां कॾहिं ही जायूं आबाद हूं, कॾहिं इहे बर्बाद आहिनि, ऐं इहो अलाह जी महिरबानी आहे जो हुन फ़िक्र ॾे लाड़ो करे ऐं उते इबरत वठे ऐं सोचे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। सॼो बारिश सां गॾु भला ॻड़ा उहे उते ककर में पैदा थींदा आहिनि या बारिश में जेको ॻड़ो अचे थो, इहो बारिश मां त पाणीअ जी बूंद ठही हले थी ककर मां जी, ऐं हेठि हलण खां पोइ जॾहिं हुनखे सर्द हवा लॻंदी आहे त उहे पाण में गॾिजी ॻड़ीअ जी सूरत या ॻड़नि जी सूरत तयारु करे था वञनि ऐं ज़मीन ते अची था पहुचनि। ऐं जेको मींहं में छा ॻाढ़ा जीत चवंदा आहिनि जेके नरम तमामु, उहे बि मींहं जे मौसम में मींहं में था अचनि या ज़मीन में पैदा थींदा आहिनि? इहे आहिनि ज़मीन जी पैदाइश ज़मीन में ई आहिनि, पर हर शइ जे पैदा थियण जी मौसम ज़रूरु आहे। जहिड़े नमूने सां पखी बहार जे मौसम में ऐं सरह जे मौसम में पंहिंजा बचा ज़्यादा कामयाबु कंदा आहिनि या हुनजा आना सलामतीअ सां बची सघंदा आहिनि, त अहिड़ी ई तरतीब सां बारिश जी मौसम में ही अॻे ई जानदार तयारु हूंदो आहे। मींहं वसावड़ा, बेर बूटी या हिनखे मींहं जी मां अहिड़नि नालनि सां सॼो वेंदो आहे या बखमल सॼो वेंदो आहे, हिन मथां पछम हूंदी आहे, ॻाढ़े रंग जा हूंदा आहिनि, पर जॾहिं पाणी या बारिश मथां ईंदी आहे त उहो हुन दॿाउ जे करे जॾहिं हुनजी अंदरि गर्मी थींदी आहे त उन करे उहो ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। इहे आम पाणीअ सां बि जेकॾहिं मौजूदु हूंदा त निकिरी वेंदा। अच्छा, बराबरि। तव्हां हकीम आहियो त जुलाब वठण महिल रूह ख़राबु थींदो आहे ऐं उधमाईंदा आहिनि, इहो छा चकर आहे? जुलाब जो मक़सदु इहो हूंदो आहे जिस्म में जेको ग़लति मादो ऐं ग़लीज़ मादो या अहिड़ो जेको जिस्म खे नुक़सानु ॾियण वारो आहे, उन मादे खे जुलाब छिके मादे में गॾु करे आंडे में आणे ऐं जुलाब जे ज़रिए ॿाहिरि कढे। जॾहिं इहे बदबूदार जुज़ा अची गॾु थींदा आहिनि त हुन में दिलि में उधमाई थींदा, छो त हुनजी हालत जेका आहे उहा कुझु न वणंदड़ हूंदी आहे। अच्छा, सफ़र में को माण्हू आहे उते हूअं सिगरेट तूं जी का बि ख़बर न पवंदी आहे, पर गाॾीअ में उहो सिगरेट तूं वरी न वणे? इहो हलंदड़ गाॾीअ में अंदरी हवा ॿाहिरि वञण में दिक़त कंदी आहे, उन में दूंहों या गुर्दो गुबार या का बि शइ जेका आहे त ॿाहिरीं हवा अंदरि दाख़िल थींदी आहे, अंदरी हवा खे ॿाहिरि न छॾींदी आहे, उनजे करे उहो दूंहों हुनखे ॿाहिरि वञी नथो सघे ऐं हुनखे बुरो पियो लॻे। अच्छा, जंहिं वक़्तु मूं पंहिंजे मुर्शिद हज़रत पीर साहिब पगार रहमतुल्लाह अलैहि जो जॾहिं मूंखे पहिरियों भेरो दीदार नसीब थियो त मां ईअं पियो सम्झां मुंहिंजा सॼे जिस्म जा वार उभा थी विया ऐं जान मुंहिंजी लर्ज़ो खाइण लॻी। इहो सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं बि माण्हू पंहिंजे कंहिं प्री प्यारे ॾे वेंदो आहे त पहिरीं झलक जेका हुनजी हूंदी आहे उहा जिस्म में तेज़ीअ सां दाख़िल थींदी आहे ऐं हुनजो असरु जेको आहे उहो लाज़मन जिस्म में ज़ाहिर थींदो ऐं आहिस्ते आहिस्ते जॾहिं उहा बर्दाश्त करे वेंदो आहे त पोइ हुन में वरी ज़रा हुजत में बि हलियो वेंदो आहे, कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे। हाणे तव्हां पंहिंजी शाइरी ॿुधायो, जेका डायरी तव्हां पंहिंजे हथ में झले वेठा आहियो, इहा ॻाल्हि तव्हांखे वणी? हा, हाणे हीअ त न को सुर न कुझु दम दम तां लख कुर्बान दम आ पलखन में मां कुल वेल बिल दलूद वशरा मर्द अकुल वेल बिल दलूद वशरा मर्द इश्क वेल पैदा सलान पर फर्ज अकुल वेल बिल दलूद वशरा मर्द इश्क वेल पैदा सलान पर फर्ज अकुल वेल ज़द था था दिल पर गुलाम मुजिम ज़लाम था सुप वरद। हाणे या बलूची यानी पस्तो ॿोली थी
ऐं सिंधी में वरी शेरियूं ई साॻियूं। अकुल चयो हिन दुनिया में हुनर सुख कमु कर, इश्क चयो पहिरियां ई दर्दनि खे हज़म कर। अकुल चयो पा कपिड़ा पोशा कर, इश्क चयो पहिरियां ई दिलि खे पाउ कर। अकुल चयो पाण खां कंहिं ॿिए खे न ॾे, इश्क चयो पाण न खा यतीमनि खे ॾे। अकुल चयो नौकिरी करणी सरकार में, इश्क चयो थी दीवानो घुम घटी बाज़ार में। अकुल चयो बिना ॾिसण जो रोअण मर्ज़ु आहे, इश्क चयो मिले या न मिले रोअण असांजो फ़र्ज़ु आहे। अकुल चयो जला रोई सो सॼणु किथे, इश्क चयो वञनि अक़रबा जिथे किथे। अकुल चयो साईं मां तुंहिंजे दिलबर जो ग़ुलाम, करियां राति ॾींहुं तव्हांखे सलाम। हाणे मूंखे इहा बि ख़ुशी आहे जो तव्हांजो नालो ऐं मुंहिंजे उस्ताद जो नालो जेको नारे में आहे मास्तर प्राइमरी उस्ताद हिदायत अली जो फ़र्ज़ंदा पहिरियों नंबर, उन जो नालो बि हुसैन बुज़गा। हिन वक़्तु मुंहिंजो उस्ताद उहो आहे, अॻु में उस्ताद हिदायत अली अलाह बिस्त नसीब करे। त हुन हिकिड़ो सिफ़ाती शेर लिखियोसीं, लिखे थो त उथीअ सुर वेल जो परंदा पखी पचाइनि से बि साईं खे सारीन, रातियां ॾींहं राह वठियो वादा न त वारीन से बि साईं खे सारीन। कणछी कबर कांव कांगा कोहें कुकारीन से बि साईं खे सारीन। दाणा चुगनि देरनि में गेरा गुटकारीन से बि साईं खे सारीन। मुर्ग कुकड़ माण्हू नाॾो बांगू बाकारीन से बि साईं खे सारीन। पर मिठड़ा मारू मुल्क जा जेके घटि में घारीन से बि साईं खे सारीन। मारू मांदा मींहं लाइ नित नित निहारीन से बि साईं खे सारीन। मींहं वठा मंडल छा खिलियो खीकारीन से बि साईं खे सारीन। मिठड़ा मारू मुल्क जा जेके घटि में घारीन से बि साईं खे सारीन। मारू मांदा मींहं लाइ नित नित निहारीन से बि साईं खे सारीन। पर हारी नारी हर काईंदड़ हिकु वेल न विसारीन से बि साईं खे सारीन। बिज गॾाए मनी में था साब संभारीन से बि साईं खे सारीन। ॿेड़ा कायो ॿार में हू मच्छूं था मारीन से बि साईं खे सारीन। टड़ाट कयो कुड़न में था ॾेॾर ॾकारीन से बि साईं खे सारीन। जीत जिणा जरजा आवाज़ उथारीन से बि साईं खे सारीन। ॿेले वक़्त को वेले आदि चीटा चकारीन से बि साईं खे सारीन। जिन मलाक हुरियूं परियूं वाद वीचारीन से बि साईं खे सारीन। बादम बेदम कुल शयूं, यानी हाणे चए थो तव्हां केतिरियूं शयूं ॻणियां केतिरे क़दुरु, त हाणे शहर खे मुकाए थो बादम बेदम यानी साह वारी शइ ऐं बिना साह वारी शइ। बादम बेदम कुल शयूं इस्म उचारीन से बि साईं खे सारीन। हुसैन बुज़्क जहिड़ा हज़ारे ग़ुलाम थी गुज़ारीन से बि साईं खे सारीन। हाणे तव्हां को यादि पंहिंजे नाले सां को हुसैन बुज़्क जे नाले सां न, तव्हां हिकिड़ो नालो पंहिंजो गुमनाक रखायो ऐं ॿियो नालो मुंहिंजो शरीयत जो हुस्न मुर्शिद आहे जी। ऐं हीअ वरी पंहिंजे फनायत जो निशान आहे। अच्छा, नाले सां शोहरत थिए थी, उन शोहरत में नफ़्स ताक़त थो वठे। अच्छा, तव्हांखे साईं फ़नकारनि मां केतिरे क़दुरु दिलचस्पी आहे? कहिड़ा फ़नकार तव्हांखे वणनि साईं? मूं तमामु घणी आहे, याददाश्त सभु कमज़ोर आहे। अच्छा, आवाज़ में जेको बि वादानी आहे तो ई जो राग ॻाए थो जी, उहो ज़रा ज़्यादा पसंदि हूंदो आहे। अच्छा, बहरहाल सभु ई सच आहे, दुनिया ते कूड़ त आहे ई कोन। मिजाज़ जवाज़ जो मिजाज़ आहे, माना साबिती पकी निशानी मिजाज़ ई आहे। न करे उन खां बि हारी त कोन। अच्छा, बराबरि। तव्हां साधन में बि ॻायो न करे? कंहिं महफ़िल में कॾहिं न ॻायो आहे। अच्छा, महफ़िल में ॻायो। ईअं ई तव्हांजे चवण ते इनखे खणी हिते वॼायो आहे। अच्छा, भला तव्हां शहर कहिड़ा कहिड़ा घुमियल आहियो? दुनिया में लक्ष्मी मूंखे घणो कुझु घुमायो आहे। मां पैदल हज जो सफ़र बि कयो आहे। जी, हज त मूंखे नसीबु न थियो आहे। अच्छा, बहरहाल मां कोठे खां पहाड़नि में विचां विचां चकर ॾींदो, ग्वादर खां पेरीनगर खां ईरान खां साम्हूं ईरान नार पार कयो, दुबई ताईं पंहिंजो सफ़र जेको आहे इहो कयो आहे। ऐं ॿियो ज़ियारतूं घणियूं कयो इहो आहे, दुरानी